पनवाकिल तालके अस्पताल में डॉक्टर गायब आहिनि। एमरजेंसी वार्ड में प्राइवेट नींगर मरीजन जो इलाज करण लगो आहे। एमरजेंसी में 15 वरहनि जे वहीद कलोड़ो पारां मरीज जो इलाज करण वारी वीडियो टाइम न्यूज़ हथ करे वरिती आहे। अस्पताल में सिखण ईंदो आहियां। नींगर जो चवण आहे त एमरजेंसी में डॉक्टर न हुजण करे आउं मरीजन खे चेक कंदो आहियां। कुछ अरसो अॻु एमरजेंसी वार्ड में स्वीपर पारां ज़हर पीतल मरीज जी इलाज करण वारी वीडियो भी वायरल थी हुई। अस्पताल इंतजामिया जो चवण आहे त प्राइवेट ट्रेनी मुक़रर कया आहिनि। ड्यूटी ते मुक़रर डॉक्टर न हुजण बाबति जांच कयूं पिया। पनवाकिल में ख़बर अवांखे ॾी पिया। तालके अस्पताल में डॉक्टर्स गायब आहिनि। एमरजेंसी वार्ड में प्राइवेट नींगर मरीजन जो इलाज करण लगो आहे। वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ पनवाकिल के रिपोर्टर बरकत झंडीर का। बरकत, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, पन्ने आकिल जी तालके अस्पताल धींग बणिजी वही है, जिते बुनियादी सहूलतुनि जी अणाट सां गॾोगॾु अमले जी भी शदीद खोट पैदा थी वही है। इन हवाले से इहो ॿुधायो थो वञे त तालके अस्पताल के अंदर 39 मेडिकल ऑफिसर मुक़रर थियल आहिनि, पर उन जे बावजूद उहे डॉक्टर पंहिंजी ड्यूटियुनि ते न अची रहिया आहिनि, जंहिंजे नतीजे में एमरजेंसी जहिड़े वार्ड के अंदर भी प्राइवेट नींगर मरीजन के तपासण लगा आहिनि। अहिड़ी हिकु वीडियो भी वायरल थी आहे। ॿुधायो थो वञे त तालके अस्पताल के एमरजेंसी वार्ड के अंदर 15 वरनि जो वहीद अहमद कलोड़ो मरीजन के चेक करे पियो। उन खां भी जॾहिं मौक़ुफ़ मालूम किया वियो तो उनजो इहो चवणु हुयो त एमरजेंसी में डॉक्टर मौजूद कोन्हनि। डॉक्टरनि जी गैर मौजूदगी में सिर्फ़ एमरजेंसी वार्ड अंदर एकड़े डिस्पेंसर ट्रेनी छोकर के मुक़रर किया वियो, जंहिंखां पोइ उहे ही पाण में वेही करे मरीजन जो इलाज करे रहा है। वीडियो में ॾिसी सघिजे थो त 15 वरनि जो वहीद अहमद कलोड़ो एक मरीज जी पट्टी करे रहियो आहे। उन सां गॾोगॾु उनके इंजेक्शन हणण जेका मेडिकल जी ट्रीटमेंट थींदी आहे, दवाऊं लिखी ॾियणियूं हूंदियूं आहिनि, उहो भी हू पाण सॼो सरअंजाम ॾेई रहियो आहे। इन जो इहो चवणु हुयो त इन जे बदिले में खेसि डॉक्टर ख़र्ची भी ॾींदा आहिनि ऐं डॉक्टरनि जी गैर मौजूदगी में हू पाण ही डॉक्टर हूंदो आहे। जॾहिं त इन खां अॻु में भी हिकिड़ी वीडियो वायरल थी, जंहिंमें एमरजेंसी वार्ड के अंदर स्वीपर अजय कुमार मारवाड़ी के तरफा मरीज जो इलाज किया वियो। उन बारे में इहो ॿुधायो वियो हो त ज़हर पीतल मरीज जॾहिं एमरजेंसी के वार्ड के अंदर आयो त स्वीपर अजय कुमार के तरफा उनजो मादो वाश किया वियो ऐं उन जी वीडियो भी सोशल मीडिया ते वायरल थी। इन सॼी सूरत हाल में जेके मरीज आहिनि उहे दरबदर आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त अस्पताल अंदर अमले जी दवाउनि जी ऐं सफ़ाई जो निज़ाम इंतहाई नाकारा आहे ऐं 39 डॉक्टर मुक़रर हुजण जे बावजूद डॉक्टर न हूंदा आहिनि। इहे डॉक्टर इन अस्पताल अंदर माफ़िया बणिजी विया आहिनि, जेके कुछ सवन ऐं कुछ ख़र्ची जे एवज़ इन्हनि ॿारनि खे वार्डनि जे अंदर मुक़रर करे पाण घर वेही था रहनि ऐं नतीजे में मरीज़ सिहतयाब थियण जे बजाय वेतर बीमार थी रहिया आहिनि। इन सॼी सूरत हाल ते टाइम न्यूज़ जे तरफ़ां अस्पताल इंतज़ामिया सां भी राब्तो कयो वियो आहे, जन जो इहो चवणु आहे त उन्हनि प्राइवेट तौर ते ट्रेनी मुक़रर कया आहिनि ऐं उन्हनि ट्रेननि खे उन्हनि अथॉरिटी ॾिनी आहे त उहे मुख़्तलिफ़ वार्डनि में वञी करे मरीजनि जो इलाज कनि। ऐं इंतज़ामिया जे तरफ़ां इहो भी ॿुधायो वियो त अॼोके ॾींहं ते एमरजेंसी अंदर डॉक्टर खे मुक़रर कियो वियो ऐं उहो ड्यूटी ते भी मौजूद हुयो, पर एट ए टाइम जंहिं टाइम इहा वीडियो ठही आहे उन टाइम डॉक्टर ड्यूटी ते न हुयो ऐं उहो काॾे वियो, इन मामले जी भी हू मालूमात वठनि पिया, जंहिंजे बारे में भी पिणु ॿुधायो वियो। ठीक है बरकत झंडीर, महिरबानी अवां जी अपडेट करण जे लाइ।